कामयाबो जावे नेक बाना दुनियाई आखिरत में जेके बचन था कबीरन गुनाहन खाई बेहयाइन ये कामयाब थी। कबीरा गुनाहन करा हदीस में चे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहली नंबर ते कबीरो गुनाह अल इशराक बिल्लाह अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाए जेकर कंहिंजा गुनाह ज़मीन ऐं आसमान जेतिरा हूंदा मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां रब माफ़ न कंदो सां। छो त नबी साईं पंहिंजी साहबी हज़रत साद खे फरमायो या साद अंत अगियर फरमायूं साद तू गैरत वारो ही व अना अगियर मिनक मां मुहम्मद तोखों वधीक गैरत वारो हां वल्लाहु अगियर मिन्नी अल्लाह मां मुहम्मद खों वधीक गैरत वारो हां। जेकर हिकिड़ो गैरतमंद मुसलमान उन जी घरवारी नमाज भी पढ़े थी तिलावत भी करे थी जिक्र भी करे थी दुरूद भी पढ़े थी तहज्जुद भी पढ़े थी मुर्स जी खिदमत भी करे थी ससु ऐं सहुरे जे हुकूक जी भी हिफाजत करे थी पर जेकॾहिं उहा माई मुर्स जी मुहब्बत में कंहिं गैर मर्द के शरीक बनाईंदी गैरतमंद मुर्स उन खे ईअं ई चवंदो तू जहिड़ी बेहया औरत इन ज़मीन ते नाहे तो जहिड़ी किन्नी औरत इन कायनात में नाहे। तुझी नमाज भी कबूल न इबादत भी कबूल न खिदमत भी कबूल न तू किन्नी हिन घर में रहण जे लाइक़ नाहीं तलाक जे लाइक़ आहीं। गैरतमंद मुर्स कुल मोह भी अहिड़ी माई के पंहिंजे घर में विहारण जे लाइ तैयार न हूंदो आहे। तो याद रखो मुसलमानों उहो बानो जेको नमाज भी पढ़ंदो आहे तिलावत भी कंदो आहे जिक्र भी कंदो आहे दुरूद भी पढ़ंदो आहे तहज्जुद भी पढ़ंदो आहे पर अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाईंदो आहे। कीअं अल्लाह भी मुश्किल कुशा है पर नबी सही भी मुश्किल कुशा है। अल्लाह भी मुश्किल कुशा है पर हजरत अली से भी मुश्किल कुशा है। अल्लाह भी बुधंदो पर तेस ताईं कोन बुधंदो जेस ताईं पीर फकीर वली गौस इमाम शहीद मुंहिंजा मुर्शिद मुंहिंजी सिफारिश न कंदा तेस ताईं रब मुंहिंजी बुधंदो कोन। असांजी ॿुधे कोन थो पीरन फकीरन जी मोटाए कोन थो पोइ बानी थी अल्लाह जी एॾी कावक हूंदी आहे। रब फरमाईंदो आहे तो जहिड़ो बेहया इंसान हिन ज़मीन ते नाहे तो जहिड़ो किनो इंसान हिन कायनात में नाहे। तुझी नमाज भी कबूल न कुर्बानी भी कबूल न तवाफ भी कबूल न दुरूद भी कबूल न फला नुकीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना तुझे अमलन जो कोई वजन कोने कोई मेयार काने कोई कीमत काने। उखरुज मिन समाई उखरुज मिन अर्ज़ी मुझे आसमान है मुझे जमीन मो निकली वञ।
इदी रब के कावग जी मुर्स पंहिंजे घर वारी जी हर गलती बर्दाश्त करे वींदो मानी कच्ची पक्की पचाई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो भाॼीअ में लूण मिर्च घटि वधि विधई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो लटा सही नमूने सां न धोतई स्त्री सही न कई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही नमूने सां न कई शरीफ मुर्स या गलती भी बर्दाश्त करे वींदो पर जेकर माई मुर्स जी मुहब्बत में मुर्स जे भाउ ॾेर खे शरीक कयो मुर्स जे पीउ पंहिंजे सहुरे खे शरीक कई या एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुर्स कॾहिं बि बर्दाश्त न करे सघंदो त रब त सभ खां वधीक गैरतमंद आहे तंहिंजे करे रब फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिहि वयग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हां जूं ग़लतियूं हुजनि जबलनि जेॾा तव्हां जा गुनाह हुजनि मां माफ़ कयां त करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदुसि छो त या मुंहिंजे गैरत खे ठेलिंजा मुशरिक अल्लाह जी गैरत खे ठेले इन जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मा अल्लाहि अहदा फरमाई मस्जिदू मुंहिंजा घर तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो बाबा ओताक हुजे चाचड़ जी महिमान हुजे चाचड़ जो वरी वो महिमान चाचड़ जी ओताक में वेही करे महर खे फोन करे चवे त मूंखे मानी तूं खारा मूंखे पाणी तूं प्यार मूंखे चांहि तूं प्यार ॿुधायो हिन चाचड़ खे का वॻींदी की न अरे बेहया ओताक मुंहिंजी तूं महिमान मुंहिंजो मुझे उताक में वेही करे तू मारल के तो चई त मानी खारायो मारल के तो चई त चांहि प्यारियो छा मां तुंहिंजे मानी ऐं चांहि में खुटी वियो आहियां छा निकिरी वञ मुंहिंजे उताक मां ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजां चाचड़ खे एॾी गैरत थी अचे त रब त सभ खां वधीक गैरतमंद आहे जेको मस्जिद में वेही करे रब के न सॾु करे चए या अली तू मुझी मदद कर या रसूल अल्लाह तू मुझी मदद कर या गौसे आज़म दस्तगीर तू मुझी मदद कर रब के एॾी का वॻंदी आहे रब फरमाईंदो आहे बेहया कहिड़ी शइ जी मां रब वटि कमी आहे कहिड़ी शइ में मां रब खुटो आहियां जो मुंहिंजे घर में वेही करे मुंहिंजे नबीअ ऐं मुंहिंजे दोस्तनि खे थो सॾु करे निकिरी वञ मुंहिंजे घर मां ॿीहर मुंहिंजे घर में तूं अची जाई न एॾी रब खे काव मस्जिदनि में लिखियो पियो या अल्लाह मदद या रसूल अल्लाह मदद या अली मदद या गौसे आज़म दस्तगीर मदद या हसन मदद या हुसैन मदद या फातिमा मदद सॼी मस्जिद ही चाहे खुदा जे गैरत खे एॾी चले तुंहिंजी ज़ाल तुंहिंजे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे घर वारी जे साम्हूं ॿी माईअ खे चई त पाणी मूंखे तूं प्यार ॿी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ लटा मुंहिंजा तूं खणी आ ज़ाल खे का वॻींदी की न वस हूंदुसि त डंडो ई हिकिड़ो में कंदव मां घर जी मालकियाणी मां तुंहिंजी ख़िदमत जी लाइ हिते वेठी आहियां तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे हूंदे ॿी माईअ खे थो चई त पाणी प्यार ॿी माईअ खे थो चई त मानी तूं खणी आ
ज़ाल खे जी गैरत थी अचे जो पंहिंजे मुड़स जे मोहब्बत में निरान खे ॾेराणी खे बर्दाश्त नथी करे सघे त रब त सभ खां वधीक गैरतमंद आहे। नानो अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां साह जे रगुल खां तव्हांखे वधीक वेझो। फ़इन्नहु यालमु सिर्र व अख़्फ़ा बजगा हथ हथ सां मिलाए मुंडो मुंडे सां मिलाए कंहिं कमरे जी कुंड में कचहरी था कयो। रब फरमायो त मूंखे पतो आहे पर जेको दिल में सोचो था उहो बि मूंखे पतो आहे। उदूनी अस्तजिब लकुम जॾहिं बि मूंखे सॾींदो मां जी सां तव्हांखे जवाब ॾींदुसि। कहिड़ी शइ मां तव्हांखे न ॾिनी आहे, मां त बिना घुरण जे तव्हांखे अलाए छा ॾिनो आहे। तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब खे छॾे करे परे वारनि खे था सॾ कयो। अॼु वाइदो कयो त सॾींदासीं रब जी ज़ात खे। मुश्किल कुशा केरु आहे, हाजत रवा केरु, नज़र ऐं न्याय जे लाइ केरु, रुकू ऐं सजदी जी लाइ केरु। अलाह जो नालो ज़ोर सां वठो सवाब थी। पुट ऐं न्याणियुनि वारो केरु, इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु, मौत हयाती जो मालिक केरु, नफ़े नुक़सान जो मालिक केरु, आलिमुल ग़ैब हर शइ खे हर वक्त ॼाणण वारो केरु, हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद हर वक्त सभिनी खे ॾिसण वारो केरु, दाता ॾियण वारो केरु, दस्तगीर गौस मदद करण वारो केरु, गंज बख्श खजाना बख्शण वारो केरु, मुख्तार कुल कंजी ज़ात। मुझे नबी फरमायो मल कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। फरमायो जा मुझे उम्मती जी जुबान ते अव्वल में आखिर में ये लफ्ज़ जारी थी है त मुझो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकिड़ो अल्लाह आहे। मोहम्मद मुस्तफ़ा मुझो रहनुमा है दखलल जन्नह। मुझे नबी फरमायो मां तो फरमाया थियो मुझो उम्मती बिश्त में इंशाअल्लाह असां बिश्त में वेंदासीं। बाबा किरोगल महल में अल्लाह जेका जन्नत ठहराई है, अल्लाह के पाण खे जन्नत जी ज़रूरत कान्हे, रब खे ज़रूरत आहे छा? हू ला मकान ला महदूद, मलाइकन खे भी जन्नत जी ज़रूरत नाहे। मुशरिकन ऐं काफ़िरनि जे लाइ भी रब जन्नत हराम करे छॾी आहे। या किरोगल महल वारी जन्नत जंहिंजी सिर सोन जी सिर चांदीअ जी, या रब तव्हां ई असां कलमे पढ़ण वारनि मुवाहिदनि जे लाइ तयारु कई आहे। बसि पंहिंजो अक़ीदो सही बनायो, ग़लति अक़ीदो न। नबी जन जे बासत जो पहिरें नंबर ते मक़सदु हुयो त ग़लति अक़ीदा ख़त्म कयो, अक़ीदो सही बनाए नबी जन जी कतार में। बाक़ी गुनाहगार हर को आहे, केरु आहे को जेको हिते हा माने त मां पाक। हर कंहिंखे पंहिंजे हाल जी ख़बर आहे, पंहिंजे गुनाह जी हर कंहिंखे ख़बर आहे। अल्लाह साईं ढकियो आहे, अॻिते बि रब ढकींदो। गुनाह कयूं था का त टेक आहे, गुनाह जो कयूं था ज़रूरत थी आहे, का त टेक अथव। कंहिंजी टेक आहे तव्हां छा चकल खे, कंहिं मुला मौलवी जी टेक अथव, कंहिं पीर फ़कीर, कंहिं सरदार ऐं ख़ान जी टेक इहा ई आहे त असांजो रब अरहम राहिमीन आहे। असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे। इंशाअल्लाह किथों न किथों सगाई थी वेंदी। जॾहिं ही आयतूं नाज़िल थियूं वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुंहिंजे कारन कारन ज़ुल्फनि जो कसम। मा वद्दअक रब्बुक वमा क़ला, तोखे मां रब छॾियो बि कोन्हे, तोखां मां नाराज़ बि कोन आहियां। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा, सारी मखलूकात मूंखे राज़ी करे पर ज़ोरा मोहम्मद मां तोखे राज़ी कंदुसि।
जॾहिं आयतूं नाज़िल थियूं सहाबा फरमाइनि था असांजा थक ई लही विया। सब जो सुभान अल्लाह। असांजा सब दुख लही विया। छो त नबी से भी मुस्कुराए करे फरमायो मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। मां अर्ज़ा मां मोहम्मद खुश कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। बाबा हिकिड़ो पीउ हुजे हुनखे 10 पुट हुजनि, 10 ई हुजनि जेल में, पोइ 9 आज़ाद थी अचनि, हिकिड़ो जेल में हुजे डिंगो। ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? ख़ुदा जी कुदरत वरी पीउ खे वणंदो बि उहो डिंगो आहे या? रात ॾींहुं पियो रोंदो, ज़ाल खे चवंदो या मेह बि विकिण या दोहरी भी विकणो, जमीन भी विकणा तो जेस ताईं पुटड़ो आजाद थी घर में न ईंदो तेस ताईं मां सुकून सां न वेंदुसि। नबी से फमा अना लकुम वालिदुम मिस्लु वलदी। ओ मुंहिंजा उम्मती ओ मां मोहम्मद तव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो। मां मोहम्मद तव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे। अञा पीउ पंहिंजे औलाद ते एॾो महिरबान न आहे जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजी उम्मत ते महिरबान। नबी से फरमायो मां राज़ी कोन थींदुसि लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो मां राज़ी कोन थींदुसि जेसि ताईं उहो बि बाहि मां निकिरी अचे गॾिजी मूं सां गॾु जन्नत में न वेंदो तेसि ताईं मोहम्मद ख़ुशि न थींदो। इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं। कबीरन गुनाहन खां बचो। बे नंबर ते कबीरो गुनाह अथव पीउ मां जी नाफ़रमानी करणु। इहो भी कबीरो गुनाह। जीअं मुशरिक खे माफ़ी न मिलंदी पीउ मां जे नाफ़रमान खे भी माफ़ी न मिलंदव। 15 शाबान जी रात अचे थी न 28 मार्च। इन रात में हर गुनाहगार के माफी मिलंदी पर मुशरिक के माफी न मिलंदी। पीउ मां जे नाफ़रमान के माफी न मिलंदी जेसि ताईं पंहिंजे पीउ मां के परचाए न। रिज़ल रब फी रिज़ल वालिद व सख्तुर रब फी सख्तिल वालिद। अबू अमा राज़ी त रब भी राज़ी, अबू अमा नाराज़ त रब भी नाराज़। वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। रब फरमायो पहिरें नंबर ते मां तव्हांखे पारत थो कयां त इबादत अल्लाह जी कयो। ॿिए नंबर ते फरमाई ख़िदमत पंहिंजे पीउ मां जी कयो। सुवाल थो पए त ॿिए नंबर ते रब औलाद जी पारत न कई, ज़ाल जी पारत न कयई, उस्ताद जी पारत न कई, मुर्शिद जी पारत न कई, चाचन मामन जी पारत न कई। ॿिए नंबर ते रब पीउ मां जी पारत कई आहे। उलमा उन जो नुक्तो इहो ई लिखियो आहे रब फरमाए थो मां भी अकेलो आहियां मूंखे छॾींदो ॿियो अल्लाह कोन मिलंदो। अबो भी अकेलो अथव बाबे खे छॾींदो ॿियो बाबो कोन मिलंदो। अम्मा भी अकेली अथव अम्मा खे छॾींदो भी अम्मा कान मिलंदव। ज़ाल हिकिड़ी मरी वई ॿी मिली वेंदी, दोस्त हिकिड़ा विया ॿिया मिली वेंदा, उस्ताद ऐं मुर्शिद हिकिड़ा फौत थी विया ॿिया मिली वेंदव। पर पीउ मां अहिड़ा मोतीअ जा दाणा इहे विछड़ी विया त वरी क़यामत ताईं अहिड़ा दाणा कोन मिलंदव। ख़बरदार ॿिए नंबर ते पीउ मां जी ख़िदमत कजो। लानत हुजे यहूद नहीं नसारन ते। सब चो यहूद नसारन ते लानत। अंग्रेज कुत्ते जेके दावा था कनि था असां में इंसानियत है मुसलमाननि में इंसानियत कान है। उन्हनि ज़ालिमनि वटि कुत्तनि जे लाइ अस्पतालूं हल, बिल्लनि जे लाइ अस्पतालूं, कुत्तनि खे बिल्लनि खे पाण सां गॾु पिया खाराइनि, पाण सां गॾु उन्हनि खे एसिन में सुम्हारे वेठा आहिनि। पर उन्हनि ज़ालिमनि जा पीउ मां कुराना थींदा त उन्हनि खे घर मां कढी छॾींदा।
त इते थुकूं था उछलाइन खंगन था असांजी निंड था फिटाइन ये तवाई असांजे पोख में जेकॾहिं कंहिंजी में कंहिंजी ढगी बकरी रिढ अची पवंदी आहे पोइ लठियूं हणी उनखे ढक में वञी उछलाईंदा हूं जानवरनि जे थाणे में। इहो अंग्रेज़ ज़ालिम उन्हनि जा पीउ मां कुराड़ा थींदा आहिनि त पंहिंजे घरनि मां कढी उन्हनि हिकिड़ा कुराड़नि जा थाणा आहिनि उते वञी उन्हनि खे उछलाईंदा आहिनि। हाणे मां तव्हां खां पुछां थो सरकारी माण्हू असांजे पीउ मां जी सही नमूने सां ख़िदमत कंदा? इंसानियत सेखारी तो मोहम्मद मुस्तफा सेखारी इस्लाम में इंसानियत। इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ। रब फरमायो जॾहिं तव्हांजा पीउ मां कमज़ोर थी वञनि कुराड़ा थी वञनि हिकिड़े पासे ना कमज़ोरी ॿिए पासे ना कुराड़ा टे पासे ना बीमारी। साईं ॿिए वारा फरमाईंदा रहमतुल्लाह अलैहि पीर पोड़ो थींदो आहे त मुरीद वधंदा आहिनि इंसान पोड़ो थींदो आहे त बीमारियूं बि वधंदियूं आहिनि। बाबा अबो अमा कुराड़ा थींदा त बीमारियूं बि वधंदियूं बीमारियूं बि मुरीद पोइ कमज़ोरी कुराड़प में बीमारी में फितरी तौर ते उन्हनि खे कावड़ ईंदी तव्हांखे गाड़ियूं बि ॾींदा तव्हांखे लठियूं बि हणंदा तव्हांखे पादर बि हणंदा पर अल्लाह से फरमा खबरदार फला तकुल लहुमा उफ। अबे अम्मा जे गार के भी पंहिंजे लाइ दुआ समझो लठियूं हणनि तव्हां लठ खणी करे वरी अबे अम्मा खे ॾिजो हथ भी मथे न खणिजो इंशाअल्लाह। अबे अम्मा जी लठ जिस्म जे जंहिं हिसे ते लॻी जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाते पर दुआऊं बि टच नथी। छा कुराड़नि जी लठ लॻनि जुती खणी करे उछलाए हणनि वरी खणी करे उन्हनि खे ॾिजो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी मुफस्सिर कुरान हुयो उनजी अम्मा सिख हुई गैर मुस्लिम पर अम्मा जी ख़िदमत जे लाइ वेंदो लटो कपिड़ो खाद खोरा जंहिं शइ जी ज़रूरत अम्मा उनखे लठियूं हणे वरी लठ खणी करे अम्मा खे ॾे थप्पड़ हणे कुराड़ी जी छा थप्पड़ असर कंदी को ज़ख़म थी पवंदो वरी अम्मा के भाकुर पाए चुमियूं दी अम्मा भली लठियूं हण मां तोखे बि कोन छॾींदुसि अल्लाह खे बि कोन छॾींदुसि। फला तकुल लहुमा उफ। रब फरमायो गाड़ियूं तव्हांखे ॾियनि लठियूं तव्हांखे हणनि पादर तव्हांखे हणनि अबे अम्मा खे उफ बि न चइजो रुगो हूं सां वरंदी ॾिनव ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदो हज उमरा तबाह थी वेंदो का शइ कान बचे। वला तनहरुमा उन्हनि खे झिणक बि न ॾिजो 100 दफ़ा तव्हां खां जेकॾहिं को सुवाल कनि तॾहिं बि जी सां जवाब न ॾिजो मुंहं में घुंड बि न विझिजो। मास्टर हुयो वो डायरी लिखंदो जीअं असां डायरी में तारीख़ूं लिखंदा आहियूं हू वरी डायरी में लिखंदो त अॼु मां कहिड़ा कम कया केरु मूं सां मिलिया कहिड़ियूं चङायूं कयूं कहिड़ा ॾोह कया भली ॻाल्हि आहे मां लिखंदो वञे रोज़मर्रा जी ज़िंदगी महफ़ूज़ कंदो वञे। पोइ रिटायर थियो पोइ नज़र बि घटिजी वियसि पोइ हिकु दफ़े पुट खे चई पुट इहो भित ते छा वेठो आहे पुट चयसि बाबा इहो कांव आहे। वरी थोड़ी घड़ी रखी वरी चयसि पुट इहो भित ते छा वेठो आहे चई बाबा इहो कांव आहे। वरी टियों दफ़ो पुछा कयसि बाबा इहो भित ते छा वेठो आहे पुट चयसि बाबा तूं त चरियो थी 2 दफ़ा तोखे चए थम त कांव आहे हक़ ते हुकूमत तव्हां खां बेज़ार थी आहे जो उतां कढी असांजे गिचीअ में विधो आहे हुकूमत इन कांव में तुंहिंजो फाथो छा आहे। अबे जे अखियुनि में पाणी अची वियो चई पुट फलाणे साल जी डायरी खणी आ और डायरी खणी आयो चयसि फलाणो महीनो फलाणी तारीख़ खोल पीउ खे त यादि हो लिखंदो ईंदो खोलियईं चई ॾिस तूं नंढड़ो ये मुंहिंजे हंज में वेठे भित ते कां वेठो 25 दफ़ा तो मूंखां पुछा कई बाबा इहो भित ते छा वेठो आहे मां हर दफ़े तोखे भाकुर पायां तोखे चुमियूं ॾियां
तोखे प्यार में चवां पुट जो कां वेठो आ 25 दफ़ा ॾिस लिखियो पियो आहे 25 दफ़ा तो बार बार पुछा कई बाबा यो भित ते छा वेठो आहे तुंहिंजा सवाल त मूंखे वणनि पिया मां त तोखे भाकुर बि पायां तोखे चुमियूं ऐं मिठियूं बि ॾेई करे जवाब ॾियां मां रुगो 2 दफ़ा तोखां सुवाल कयो आहे त तुंहिंजो मोह ख़राब थी वियो आहे वला तनहरुमा 100 दफ़ा जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि पुछनि क़ुरान तो फरमा जी सां जवाब ॾिजो झंक न ॾिजो वकुल्लहुमा क़ौलन करीमा अबियमा सां अहिड़ो सुहिणो ॻाल्हायो जो उन्हनि जी दिलि ठरी पई अखियूं बाग बाग थी वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा अबियमा जाडो मौलवी थी करे नाचो पीर थी करे नाचो साहब या ऑफिसर थी करे नाचो वडे राई जमींदार थी करे नाचो अबे अम्मा जे आडो तव्हांजी हैसियत शिकार चल पखी वांगुरु हुजे पखीअ खे तीर लॻंदो आहे जन महिल हेठि किरंदो आहे पोइ ज़ुबाने हाल सां चवंदो आहे यार हाणे मां तुंहिंजी मिल्कियत आहियां तूं मुंहिंजो मालिक आहीं कोई गब्बा गब्बा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे पिंजरे में खारे में कैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे टके मुल्ल ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे मां तुंहिंजी मिल्कियत आहियां तूं मुंहिंजो मालिक आहीं कुरान तो फरमा वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा ओ मुसलमानो जॾहिं तव्हां बि पीउ मां जे आॾो अचो त तव्हां पंहिंजी हैसियत खे ख़तम कयो ओ मुंहिंजा अब्बा साईं ओ मुंहिंजी अम्मा मां बि तुंहिंजी मिल्कियत मुंहिंजो औलाद बि तुंहिंजी मिल्कियत मुंहिंजो माल बि तुंहिंजी मिल्कियत तव्हां मालिक हो असां तव्हांजी मिल्कियत तुझी 3 लख जी मेवाड़े में बधी पई आ तू घोट की हलियो वे तुझे बाबे वा टके मुल्ल ते में विकणी छड़ी मुफ्त में दोस्तन के दई छई तोखे कोई हक ना है न पाकिस्तान जो आईन तोखे इजाजत होजे त थाने ते वनी तू पी ते केस कर न तोखे शरीयत इजाजत थी जे त बाबे जी ता का मुल्ला मौलवी का पीर फकीर मुर्शिद के वनी दे तू थींदो केरा तुझी का शय का ने गया में तुझी ना या तुझे बाबे जी मिल्कियत तुझो 50 लख जो प्लाट पी विकणी छो तो इख्तियार माए नथो केस करे सकी तू बाबे दे न पाकिस्तान जो आईन तो के इजाजत तो दे न शरीयत तो के इजाजत दे तू आई के अंत व मालुक अभी अल्लाह जे नबी फैसलो करे छो तो तू ही तुझो माल सब तुझे बाबे जी मिल्कियत है तुझी काई मिल्कियत काने 500 रुपया था बाबे के जो तो वो भी खाते जे किताब में लिखी था चाहिए तो बाबे के मैं 500 रुपया बाबा ये हिसाब ज़ालुन सा कयो दोस्तन सा हिसाब कयो पी मां सा हिसाब न कयो अबे अम्मा के जेको दियो तो वो दिल ते भी ना कलर जी बोरी पीर को खई आए तो बाबे लिखी तो जडे पुट वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा दुआऊं वठो अबे अम्मा इन्हनि जी बददुआ को बचो अबे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबा दे फ़कीर में वाक़ियो लिखियो हिकिड़ो वीचारो ग़रीब हुयो ॿाराड़ी जो पंहिंजे पुट खे पढ़ायईं नौकरी वठी ॾिनईंसि ऑफिसर थी वियो पोइ हिकु दफ़े ज़ाल खे चयईं त अॼु पटको बि खणी आ टायर वारी चौपल खे बि तेल हण अॼु मां पंहिंजे पुट जो रोब ॾिसण थो वञा अॼु ऑफिस में पुट सां गॾु वञी वेहंदुसि त ॾिसां त कीअं थो मुंहिंजो पुट आर्डर आहे पटको बाधई अॻे हूंदा आहे ॻाढ़ा अंगोशा ये लीकुन वारा टायर वारी चौपल ॾिठी आहे न टायर वारी असां पाण पातीसीं एॾी मज़बूत जो पछाड़ीअ में कुतो खणी वञे त जान जो ॾेवागी छिॼंदी न हाणे तो मिलंदी कोन्हे ओ पटको पाए टायर वारी चौपल के तेल हणी कुराड़ो सिधो वञी ऑफिस में पहुतो त अॼु पुट जो रोब थो ॾिसां पुट जो पीउ खे ॾिठो त पटे वाले खे चईंदा कुराड़े खे ॿाहिरि विहार पटे वाले चयो चाचा साफ़ थो चए त ॿाहिरि वेह हाले मां फारग न कुराड़े चयो बाबा साहब खे चयो त मां हुन जो पीउ आहियां
ये साहब मुझो पुटो अंधो थी हुआ छा कौन तो सुञाणे छा पट्टे वाले उनके चयो सही कुराड़ो चे तो मां साहब जो पी आ उन्होंने भागे भी चयो त हाओ मां सुञाणा तो मुझो पी आ पर बाबो हिते वेंदो त मुझी बेइज्जती थींदी यो अंगूठो पातो पियो आहे टायर वारी चंपल दोस्त छा चवंदा रोब मुझो खत्म थी पी पियो चए त पुट जो रोब ॾिसां हू वरी बेईमान पियो चए त बाबो ईंदो त मुझो रोब खत्म थी ये 5 रुपया ॾीस बाबे खे त घर हले पट्टे वाले चे साहब चए तो ये 5 रुपया वठो घर हलो हिते वेंदो त मुझो रोब खत्म थी वेंदो अल्लाह अकबर बस कुराड़ो भी रहो जुबान ते त लफ्ज़ ना आंदई पर दिल में चई या अल्लाह इन जिंदगी को मुखे मौत भलो आ बस हाणे मां हिन खे ॾिसण नथो चाहियां न ही मुखे ॾिसे न मां हिन खे ॾिसां बस अबे जे दिल में आ निकती जुबान सां पिटींदा न आहिनि पी मां बस उन्हनि जे दिल में आ निकिरंदी आहे हाफ़िज़ साहब लिखियो आहे उन वक़्त में उनजे दिमाग़ जी रग फाटी पियसि वात मां नक मां कननि मां खून जा फुहारा जारी थियसि ऊंधो थी वञी उते कुर्सी खां हेठि किरियो उते जो उते पतकी पतकी मरी वियो सो बाबा अबे अम्मा जी बददुआ खां बचो मौलवियुनि जी पिट कान लॻंदव पीरनि जूं पिटूं कोन लॻंदियूं पिट लॻंदी आहे पीउ जी माउ जी मज़लूम जी इन्हनि टिनि जी पिट लॻंदी आहे मज़लूम जी पिट बि पलक ते हिकिड़ी पलक में अक्ष ते पुॼी पीउ माउ जी पिट दुआऊं बि इन्हनि खां वठो 500 रुपया मौली जोगी खे ॾेई करे चयो था साईं दुआ घुरे 500 रुपया वञी अबे खे ॾे 50,000 जा ॾांदई पाॾा वञी पीरनि खे था ॾियो यो 50,000 जो ॾांद वञी बाबे जी आॾो बीहार बाबा ही मां तोखे तोहफ़े में थो ॾियां दुआ जे खाई खपा ऐश कर यो 10,000 जो बकर पीर खे न ॾे यो 10,000 जो बकर वञी अमर जी आॾो बीहार अम्मा ही मां तोखे तोहफ़ो थो ॾियां खाई खपा कुई गोश्त खा महीनो फ्रिज में रखी ॾियनि बस दुआ कर खुदा जी ज़ात जो कसम आना घर भी न पहुचंदे त बे अम्मा जी दुआ की अक्ष ते पहुची वडे में वडा पीर त पीमा को वधी को मुर्शिद आहे वडा जेके मुर्शिद घर में वेठा आहिनि उन्हनि खे राति ॾींहं ॾियो गारियूं अबो घर में अचे त हिकिड़े दरवाज़े में बाबो अचे त ॿिए दरवाज़े में निकिता वञो त मथां बाबो चए त कोरो भरे ऐं पीरनि जा त ख़ुशामद में हथ दोरायो अबो अचे त खट तो भी कोन पियाओ तो पीर जे लाइ वञी घोटकीअ में था इस्तक़बाल जे लाइ बीहो या ख़ुशामद छॾे ॾियो ख़ुशामद पी माजी करे सही थो चवां या ग़लति वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा बी माना कुकड़ हूंदी आहे नी पोइ गर्मी हूंदी आहे सर्दी हूंदी आहे नाग या नोर ईंदो कुतो या बिलो ईंदो त उहा कुकड़ पंहिंजे बच्चनि खे कोग में आराम कराईंदी पर मथे कंदी पोइ बच्चा अची लिकंदसि पोइ उन्हनि खे लिकायूं वेठी हूंदी आहे गर्मी खां सर्दी खां नाग खां नोर खां ठूंगा कंदी बचाईंदी अल्लाह से फरमायो वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा ओ मुसलमानो नौजवानो जना तव्हांजा अबो अम्मा कमज़ोर थी वञनि कुराड़ा थी वञनि त तव्हां बि पंहिंजे अबे अम्मा खे ईअं सुकून पहुचायो जीअं कुकड़ पंहिंजे बच्चनि खे कोग ॾेई करे सुकून पहुचाईंदी सर्दी हुजे सुबुह जो वञो अबे वटि अम्मा वटि बाबा कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे लटा खपनि जुती खपई पैसा को बुखार को ज़ुकाम हाल अहवाल वठंदा कयो बाबा वरी अम्मा ॾे वञो अम्मा कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे जेका शइ हुजे मां हाज़िर आहियां ज़रूरत कंहिं शइ जी हुजे असांखे मेंह ढॻीअ जो फिकिर आहे राति जो 4 बजे उथी करे मेंह जी संभाल लहो था त ओगर ॾियनि थियूं या कोन थियूं ॾियनि गाह खाधो अथनि या कोन खाधो
ज़ाल खे चओ था त छेणा वञी खाओ 4 बजे उथी पी मां ॾे सिजो बिरे थो पोइ बि नथा वञो बाबे जो छा हाल आहे अम्मा जो छा हाल में ईअं ढॻीअ जेतिरी बि अबे अम्मा खे हैसियत न सब कम बाद में ज़मीन बाद में दुकान बाद में नौकरी बाद में पर इन्हनि जी संभाल लहो असां मुसलमाननि जो हाल ही आहे जो पाण अंदर नरम ऐं गरम बिस्तरनि ते सुता पिया आहियूं अबे अम्मा खे वाड़े में सुम्हारियो आहे पछाड़ी में अबे जी खट भी घर जे दरवाजे ते रखी सर्दी में चोरनि जी हथां मरे त इहो मरे कच्चे में देरो हुजे न तो देरे किथे बाबे खे सुम्हारे पाण घर में सुता सॼी ज़िंदगी इन्हनि ख़िदमत कई आहे पछाड़ी त इन्हनि खे छॾियो नथा माफ़ नथा कयो वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा ओ जीअं घोटनि खे सेजनि ते विहारबो आहे उन्हनि खे विंजगा हरबान हार परबान अबो अम्मा जंहिंमहिल तव्हांजा कुराड़ा थी वञनि कमज़ोर थी वञनि उन्हनि खे बि घोटनि वांगुरु सेजनि ते विहारे उन्हनि जी ख़िदमत कयो वकुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा रफ़ में तो पी मां फौत थी वञनि पोइ बि अबे अम्मा खे विसारजो न असां त जेरे ई विसारे छॾियो कुरान तो फम पी मां फौत थी वञनि पोइ बि अबे अम्मा खे विसारजो न उन्हनि जे लाइ दुआऊं पिया घुरिजो या अल्लाह जीअं असांजे अबे अम्मा बचपन में असां ते बाज करे पाले वॾो करे असांजे घरनि खे आबाद कयो या अल्लाह हिन वक़्तु असांजा अबो अम्मा तुंहिंजे हवाले अथई असांजे अबे अम्मा ते ईअं बाज कर जीअं बचपन में असां ते बाज कयो अबो न आहे त अबे जो भाउ चाचो चाचे जी ख़िदमत कयो वबिज़िल कुर्बा अबे जो माइट वेझो चाचो आहे चाचे जी ख़िदमत कयो चाचे खे ख़र्ची ॾियो चाचे खे लटड़ा वठी ॾियो चाचो न आहे त बाबे जो को दोस्त त कच्चे में हूंदो बाबे जे यारनि जी ख़िदमत कंदो त बि अबे जो रूह ठही पवंदो इहो बि हक़ अथव अम्मा न आहे त मर जी भेण मासी मासीअ जी ख़िदमत कयो मासी न आहे त अम्मा जी का त संगत्यानी ॻोठ में जहिड़ी हूंदी का त कुराड़ी ज़िंद हूंदी उन अम्मा जे संगत्यानीअ जी वञी ख़िदमत कंदो लटड़ा ॾींदुसि ख़र्ची ॾींदुसि तॾहिं बि अम्मा जो रूह ठही पवंदो त अम्मा जी संगत्यानी वल जारिल कुर्बा वल जारिल जुनुब वसाइब बिल जंब कुरान तो फम पी मां जी पार अथव पी मां जे माइटनि जी पार अथव पर पी मां जे पाड़े वारनि जी बि पार अथव तव्हां त ॻोठकी हलिया वियो हैदराबाद कराची हलिया वियो पर तव्हांजो ॻोठ त ई आहे न हबीबुल्ला चाचा हिते जेके पाड़े में वेठा आहिनि असांजा अबे अम्मा जा ॻोठ अचो था त अबे अम्मा जे पाड़े वारनि जी बि संभाल लहंदा कयो उन्हनि जी ओता कदे बि लॻी वेंदा कयो उन्हनि जो बि चाह प्यारी पंदा कयो अल्लाह से पैसो ॾिनो अथव त उन्हनि जी ख़िदमत कंदा कयो त अबे अम्मा जा पाड़े से पर असांखे अबो अम्मा ई नथा वणनि त अबे अम्मा जा माइट केॾो ज़ाल वणे थी त ज़ाल जा माइट बि वणंदा साला बि वणंदा सावरा बि वणंदा बाबा जैसा मोहब्बत होंदी आहे तो उनजा माइट वणंदा नी न मजनू जी लैला सां मोहब्बत हुई तो कुत्ते जा पियो पेर चुमे जेको कुत्तो पियो उते घुमे अगर चढ़ा ही छा तो करे कुत्ते जे पेरनि खे तो चुमी ॾीजे कुत्ते जे पेरनि खे चुमी नथो जा ही कुत्तो मुंहिंजे महबूबा जे घिटनि में घुमियो आहे उते मुंहिंजे महबूबा जा पेर लॻा उहा दज़ हिन जे पेरनि खे लॻी हथनि खे हुनखे बि अबे अम्मा जा माइट नथा वणनि सम्झ में अचे थो त माना अबो अम्मा नथा वणनि सही थो चवां सो बाबा हिननि जी ख़िदमत कयो अबो अम्मा जेसि ताईं जहिड़ा हाल भली मस्ती कयो केतिरियूं दुआऊं मुसीबतूं अबे अम्मा जे दुआउनि जे करे टरी वेंदियूं आहिनि पर अबो अम्मा फौत थी वञनि पोइ क़दम ख़्याल सां खणिजो हिकु वॾा कम वारा हिकु नामी गिरामी चोर हुयो वो चए पियो त असांखे वॾे में वॾो डपु ऐं ख़ौफ़ उन घर मां थींदो आहे जंहिं घर में कुराड़ा हूंदा
कुराड़ा हूंदा आहिनि घर में, उहे जाॻिया वेठा हर शइ ते उन्हनि जी नज़र हूंदी। कुराड़ो रुगो खंघंदो आहे त असांजो हां फाटी पवंदो। सो ये कुराड़ा विया हलिया त पोइ ख़बरूं पवंदियूं। उन्हनि जी ख़िदमत कयो बाबा, तव्हां मुआहिदनि जी जमायत आहियो, सो महिरबानी कयो, बसि निमाज़ पढ़ो, कंहिंजो हक़ न खाओ। सिंधी में चवंदा आहिनि ॾियो नथा त ॾुखायो न, कंहिंखे ॾुखायो न। पोइ मरण जी देरि आहे, जन्नत में पहुचण जी देरि न आहे। रोज़ानो सुबुह जो दौड़ कंदा कयो क़ुर जो, रुकू बरकू, रुगो भला ज़ियारत कंदा कयो क़ुर जी। हिकिड़ो हमरा हुयो, पोइ न्याणीअ खे पैसा ॾिनई त पुट ई पैसा लिकाए रख। न्याणीअ वञी पैसा रखिया क़ुर में। पीउ चयसि छो पुट क़ुर में पैसा रखियई? न्याणी चयो बाबा अलमारी जो दरवाज़ो बि खुले थो, पेटीअ जो बि दरवाज़ो रोज़ानो 10-15 दफ़ा खुले थो। मूंखे ख़ौफ़ थी पियो त अलमारी में पेटी में पैसा रखंदसि त गुम थी वेंदा। क़ुर मजीद खे त सालनि जा साल केरु खोले ई कोन थो, त जेकर क़ुर में पैसा महफ़ूज़ थिया। ही हाल आहे मुसलमाननि जो। साल गुज़री वियो, क़ुर ताक़त पियो आहे, न मर्द थो क़ुर खे खोले, न औरत थी क़ुर खे खोले। दज़ चढ़ी वई आहे, कबूतर ने झिड़किन जूं विठियूं क़ुर ते पयूं आहिनि। पोइ केॾो बरकत अचे। इन्नल्लज़ी लैस फी जौफिल क़ुरान कल बैतिल खरब। नबी से फरमा जंहिं सीने में, जंहिं पेट में, जंहिं घर में, जंहिं उताक में, जंहिं दुकान में क़ुर न या वेरान जाइ अथव, ऐं वेरान जा में माण्हू पेशाब कंदो आहे, कज़ा हाजत कंदो आहे, गंदगी उछलाईंदो आहे, वेरान जा में जिन ऐं शैतान अची वेहंदा। खुदा जी ज़ात जो कसम, भली असांजे घर में टाइल लॻल हुजे, मार्बल हुजे, शीशे जो घर ठहियल हुजे, क़ुर जी तिलावत न हूंदी, निमाज़ न हूंदी, ते मलाइका कोन ईंदव, जिन ऐं शैतान अची वेहंदा। उन्हनि जो कम आहे जहिड़ो किरोध भनण बेबरकती, पोइ का न का शइ ख़राब करे छॾींदा। उन्हनि जो कम ई शरारत। बाबा चौकीदार न हूंदो त चोर ईंदो नी। चौकीदार आहिनि मलाइका। मलाइका ईंदा आहिनि जिथे क़ुर जी तिलावत हूंदी आहे, निमाज़ हूंदी आहे, सॼो ॾींहुं राग नाच। बेनिमाज़ी पोइ मलाइका न ईंदा। 50,000 मुर्स ज़ाल वटि रखिया त पेटी में लिकाए रख। 8 ॾींहं जो खई त 40,000, 10,000 केॾे विया? अलाए, मूंखे ख़बर ई कोन्हे। पेटीअ में रलनि जे विचों शैतान पैसा खणी। माईअ जो शादीअ ते दाबलो खोलियो सोन जो, त करमल वाली गुम, करमल कोको गुम, करमल मुंडी गुम। ही सोन केरु खणी वियो? अलाए, शैतान इहे चोरी करे वेंदो आहे। पोइ वरी हाणे बचियुसि ईमान। हाणे ईमान कीअं खसराईंदुसि? ज़ाल चवंदसि वञ फार विझराया। हाणे वेंदा वरी मन ता काहिननि वसदकऊ। नबी से फरमायो जेको भोपे वटि वियो, काहिन वटि वियो, त मुंहिंजी चोरी थी वई आहे, चोर ॻोल्हे ॾे। पैसा मुंहिंजा गुम थी विया आहिनि, ॻोल्हे ॾे, कंहिं पैसा खया। मूंसां ड्रोह थियल आहे, मूं में तावीज़ पियल आहिनि, मूं में बुत पियल आहे, मूंसां वॾो ज़ुल्म थियल आहे, ख़ुशी नथो थियां मां। आयो उन वटि, उहे बि वरी निभागा न खे मसो हणंदा या दबुली आॾो रखंदा। हाणे न में था ॾिस बाबा चोर आहे, वञे थो पियो चोर। कारी कांच पातल अथसि, ॻाढ़ी टोपी पातल अथसि। हाणे साईं जंहिंखे कारी कांच उहो पातो, जंहिंखे ॻाढ़ी टोपी उहो कारी कांच पातल अथसि, ॻाढ़ी टोपी, घर घर सां, दर दर सां, भित भित सां। अरे बाबा इहो त भाउ आहे, अधे खे कारी कांच पातल हूंदी आहे। जीअं भाउ त दांगी मली अथई, भाउ त तोसां ज़ुल्म कयो, हाणे ॿारनि खे वेठाई। नबी साईं फरमा मन अता काहिनन वसदकहू। जेको भोपे वटि, बाबा इहो मौलवी जेको फार थो विझे दबुलीअ में, जेको ॾिसे थो भली मौलवी हुजे, ज़ाहिर में मौलवी आहे, पर अथव मागे चो। इनखे भील सम्झो, इहो मौलवी न आहे। जेको शरीयत जे ख़िलाफ़ कमु करे, इनखे तव्हां आलिम चवंदव। चोर थो ॻोल्हे ॾे, ग़ैब जी ख़बर हिनखे थी पवे, न में थो ॾिसे, दबुलीअ में थो ॾिसे। अल्लाह जो नबी तो फरमा जेको भोपे वटि वियो, काहिन वटि वियो, वरी हुन जेका ॻाल्हि कयसि त
तो तुझी चोरी कई आ, कारी कांच पातल तस, गाड़ी टोपी पातल तस, अथ ही पाड़े से वरी उनके सच्चो समझई। नबी से फरमा मां मोहम्मद इन को बेज़ार आहियूं मूंखों बेज़ार। सो बाबा इन ने न ईंदा कया, ये रहंदो परेशान। कुरान पढ़ो, नमाज पढ़ो, ज़य्यिनू मनाज़िलकुम बिस्सलात व तिलावतिल कुरान। पंहिंजे घरनि खे आबाद कयो नमाज सां, कुरान मजीद जी तिलावत सां। कोशिश कयो सदको कढंदा कयो, महीने 15 ॾींहं 500 रुपया भला कड़ी वॾी ॻाल्हि आहे, पघार मिलेव 500 रुपया बचनि जो सदको आहे। या अल्लाह असांजे बचनि खे बीमारियुनि खां बचा। असदक़तु तरुद्दुल बला, सदको मुसीबत खे टारे छॾींदो। महीने ढगिन जो भी सदको कढो। माण्हू खड़ पढ़ाईंदा कि किथे बूसो खणी ईंदा, साईं बूसो पढ़ी में मिले नथी, खीर नथी ॾे। हिकिड़ो दोस्त हो चई ज़ाल मूंखे चयो त 40 ॾींहं में जे कन में आज़ान चओ, तकबीर चओ। मां चयोमांसि बसि पोइ हाणे तकबीर ऐं आज़ान था चओ, पोइ छाजी खड़, छाजो बूसो? पोइ बूसे जा पैसा मूंखां न वठ, न खड़ जा पैसा वठ, बस आज़ान तो जा। सदको कढंदा कयो, खीर में पानी न विझो, महीने ते 500,000 रुपया माल जो सदको कढो। इंशाअल्लाह खीर में भी कोन खुटंदियूं, वाड़े में बीमारी भी न ईंदी। गाॾियुनि जो भी सदको कढंदा कयो। वञूं था गाॾी ते कराची, हैदराबाद, इस्लामाबाद, भला 200-300 रुपया वॾे सफ़र ते वञो था, सदको ॾेई अल्लाह से हिफ़ाज़त सां पहुचाए, हिफ़ाज़त सां वापसि करे। न त ज़ोरीअ माण्हू गाॾियूं पिया था आया, हादसो थी पियो लखनि में पइजी। असदक़तु तुत्फ़िउ ग़ज़ब रब, सदको अल्लाह जे कावड़ खे भी हटाई। ये आदत बनायो। अगे जुमे जुमे ते असीं पढ़ंदासीं, तालिबी ज़माने में भत जो देगड़ो लहंदो, सावो जो भत हूंदो, गोड़ में खारकूं छुहारा उन में पियल हूंदा, भत खाई जमा थी चवनि बाबा ख़ैर जी दुआ घुरो। बस दुआ घुरंदा, मींहं जी ज़रूरत पवंदी त मींहुं अची वेंदो, चवंदासीं मींहुं न खपे त मींहुं हलियो वेंदो। सॼो हफ़्तो भलो गुज़रो। हाणे जुमे जे ॾींहुं हक़ पियो थो निहारे त किथां देग आई आहे कान आई। ख़ैर ई विया हल, हर जुमे ते भला हिकु देग लाहे कड़ी वॾी आहे, केॾो ॻोठ आहे, वॾी जमायत आहे, बरकत थींदी आहे कान? इहे शयूं हाणे रमज़ान जो महीनो अचे थो, तयारी कयो रमज़ान जी। 15 शाबान जी राति बि अचे थी, इन राति में कोशिशि कयो टाइम मिले त माण्हू इबादत करे, अल्लाह खे राज़ी करण जी कोशिशि कयो। ऐं भली ॻाल्हि आहे जलसा कराईंदा कयो, 6 महीने साल ते इहो जलसो थिए। ख़त्मे नबूअत जा जलसा जीअं पोख पाणीअ सां साई थींदी आहे, त हिननि वाइज़नि जलसनि सां ईमान वरी साओ थींदो। वरी 6 महीने अल्हम्दुलिल्लाह पाणी अची वियो, इंशाअल्लाह को गुमराह न करे सघंदा। अल्लाह वारा अची विया, बुज़ुर्ग अची विया, इंशाअल्लाह उन्हनि जे दुआउनि जो, उन्हनि जे क़दमनि जो 6 महीननि ते असरु रहंदो। सभु गॾिजी करे ख़ैरात कनि, हिन में बरकत थींदी। अल्लाह से को दुआ है, अल्लाह ताला तव्हां असांजे बयान खे क़बूल फरमाए। हिकिड़ो असांजो मदरसो थो ठहे हिते